ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कई पिया। सिजावल में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ धरणे सबब कराची बदीन रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। ज़िले सिजावल में PST जूं 614 ऐं JST जूं 889 जायूं ख़ाली आहिनि। ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त DO सेकेंडरी प्यार अली ख्वाजा मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। सिजावल में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ धरणो हयो। धरणे सबब कराची बदीन रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। ज़िले सिजावल में PST जूं 614 ऐं JST जूं 889 जायूं ख़ाली आहिनि। ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु हुयो। DO सेकेंडरी प्यार अली ख्वाजा मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो।